पेश आहिनि ढोलण राही द्वारा लिखियल तनहा। तनहा हिकु सिटिया थींदा आहिनि ऐं इहा सिन्फ़ सिंधी कविता में ई मिलंदी आहे। हिन में कवि पंहिंजे जज़्बात जो या कंहिं वीचार जो इज़हार कंदो आहे। हिननि में मात्राउनि जी पाबंदी बि लॻंदी आहे। त पहिरियों हिकु सिटो ॿुधो। हिकु ई सरजण हार जग में ॿिया सभु नकलची। हिकु ई सरजण हार जग में ॿिया सभु नकलची। हिते कवि चवणु चाहिनि था त सरजणहार हिकु ई आहे, माना ईश्वर हिकु ई आहे ऐं ॿियो सभु जेको बि पाण जग में ॾिसूं था उहो उन जी नकल आहे। हिकु ॿियो तनहा ॿुधो। ऊंच नीच जो भेद कोने कब्र मसाण में। ऊंच नीच जो भेद कोने कब्र मसाण में, माना कि जेको ऊंच ऐं नीच जो भेद आहे उहो मसाण हुजे या क़ब्र हुजे, उते इहो कोई भेद न रहंदो आहे। अॼु जे मोबाइल कल्चर खे ॾिसंदे कवि लिखनि था, हर को टच में आ रुधल टच में नाहे कोई। हर को टच में आ रुधल टच में नाहे कोई, माना अॼु हर कोई टच में रुधल आहे। रुधल यानी बिज़ी, ऐं टच यानी मोबाइल ते पाण जेका टच स्क्रीन यूज़ कयूं था उहा टच, उन ई मोबाइल में ई पाण बिज़ी लॻा पिया आहियूं, पर हिक ॿिए सां केर बि टच में न आहे, हिक ॿिए सां कोई संपर्क एतिरो न आहे। हिकिड़ो ॿियो तनहा ॿुधो। वापसि की न वरे वक्त वियल गुफ़ तोड़ कढियल। वापसि की न वरे वक्त वियल गुफ़ तो कढियल। हिते कवि चवणु चाहिनि था त वक़्तु हिकु दफ़ो निकिरी वञे या को मुंहं मां हिकु शब्द निकिरी वञे त उहो वापसि कीन मोटी अची सघे थो। हिकु ॿियो तनहा ॿुधो। नारीअ ते सभिनी लिखियो पढ़ी न को बि सघियो। नारीअ ते सभिनी लिखियो पढ़ी न को बि सघियो, माना नारीअ ते लिखण वारनि जी का कमी कान्हे, इलाहिनि लिखियो आहे नारीअ ते, पर नारीअ खे केरु असली पढ़ी कोन सघियो। पढ़ी कोन सघियो माना सम्झी न सघियो आहे। हिकु ॿियो तनहा ॿुधो। ख़ुशी त आहे फितरती गम था खलकियूं पाण। ख़ुशी त आहे फितरती गम था खलकियूं पाण। ख़ुशी फितरती थींदी आहे, यानी चवंदा आहिनि न आत्मा आनंदमय आहे, त ईअं ई ख़ुशी बि फितरती थींदी आहे। असांजी फितरत आहे कि असां ख़ुशि रहूं, पर ग़म ॾुख इहे सभु पाण खलकियूं था, इहे सभु पाण उन्हनि जी रचना था कयूं, क्रिएट था कयूं। उन खां पोइ हिकिड़ो ॿियो बि सुठो तनहा लिखियो अथनि। सिंधी मरंदी कान थैंक यू सोशल मीडिया। हिते कवि सोशल मीडिया खे थैंक यू था चवनि त सिंधी मरंदी कान, छो त अॼुकल्ह सोशल मीडिया ते सिंधी घणी हली पई आहे, त उन्हनि खे ॾिसी करे कविअ खे हिकु आशा थी जागे त सिंधी मरंदी कान। सभई चवंदा आहिनि सिंधी वेंटिलेटर ते आहे, सिंधी ख़तमु थी वेंदी, पर सोशल मीडिया खे ॾिसूं त लॻे थो त बराबरि सिंधी मरंदी कान ऐं मरंदी बि कान। हिकु नेक्स्ट तनहा ॾिसो। आयो चेटी चंड अॼु सिंधी सिंधी लगन। चेटी चंड जो उत्सव ॾिसी करे कवि उत्साहित थी विया आहिनि कि अॼु त वाकई में सिंधी सिंधी था लॻनि। आयो चेटी चंड अॼु सिंधी
सिंधी लगन। उहे ई छेज, उहे ई नाच टपा ॻाइण वॼाइण, उहो ई जलसो खाइण पीअण। त उहो ई ॾिसी करे कवीअ खे हिकु मन में भाव आयो आहे त अॼु वाकई सिंधी सिंधी लॻनि पिया। ऐं हिकिड़ो आख़िरी में ॿियो हिकिड़ो तनहा थी ॿुधायांव। ज़ाल मुड़ुस हिक ॿिए में ज़ाल ॾिसण चाहीन, ज़ाल मुड़ुस हिक ॿिए में ज़ाल ॾिसण चाहीन। माना कि ज़ाल हुजे या मुड़ुस हुजे, उहे हिक ॿिए में ज़ाल ई था ॾिसणु चाहिनि। ज़ाल ॾिसणु चाहिण जो मतिलबु आहे त जीअं ज़ाल हूंदी आहे उहा झुकी करे हलंदी आहे, निवड़ी करे हलंदी आहे, हा में हा मिलाए करे हलंदी आहे। त ज़ाल चए कि मुड़ुस मूंसां ईअं ई हले, ऐं मुड़ुस चए त ज़ाल मूंसां ईअं ई हा में हा मिलाए करे हले। त कवीअ हिकु सुठो तनहा लिखियो आहे त ज़ाल मुड़ुस हिक ॿिए में ज़ाल ॾिसण चाहीन। त इन नमूने जेके तनहा थींदा आहिनि उहे हिकु सिटिया थींदा आहिनि, ऐं हिकु सिट में ई कवि पंहिंजो पूरो वीचार रखंदो आहे। मां सम्झां थी तव्हांखे ही वीडियो तमामु पसंदि ईंदो। हालांकि मूंखे इहा ॻाल्हि जी ख़बर आहे त इन में मुंहिंजी गायकी ओतिरी सुठी न आहे, पर इहे जेके